अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी हकीकत चैनल में तव्हांखे भलीकार। दोस्तों, असांजे ज़हन में हर रोज़ इलाही सारा सवाल ईंदा आहिनि जिन जा जवाब असीं ॻोल्हण जी कोशिश न आहियूं कंदा। जीअं त माकोड़ियूं हिक ॿिए जे पोयां लाइन में छो वेंदियूं आहिनि, चिप्स जी थैली में हमेशह अधु हवा छो भरियल हूंदी आहे। अहिड़नि ई कुझु दिलचस्प सवालनि जा जवाब असीं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरीं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं घंटी जे निशान खे बि दॿायो त जीअं असांजी हर हिकु नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त माकोड़ियूं खाधो खणी हमेशह सिधी लाइन में छो वेंदियूं आहिनि? दोस्तों, जॾहिं का माकोड़ी खाधो खणी वेंदी आहे त हीअ पाण सां गॾु हिकु केमिकल किराए वेंदी आहे। अल्लाह ताला जी कुदरत सां इन ई केमिकल जी ख़ुशबू जी वजह सां ॿियनि माकोड़ियुनि खे बि इन खाधे ताईं आसानी सां पुॼण में मदद मिले थी ऐं पोइ इहे तमामु माकोड़ियूं पंहिंजे पोयां बि हिकु केमिकल छॾे हलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं इन ई सिधी लकीर तां खाधो खणी सिधो पंहिंजी जॻह ताईं आसानी सां पहुची वेंदियूं आहिनि। दोस्तों, हाणे अचूं था हिकु अहिड़े सवाल ते जंहिंजे बारे में असां अक्सर सोचींदा रहंदा आहियूं त चिप्स जी एतिरी वॾी थैली में हवा छो भरियल हूंदी आहे, यानी थैली एॾी वॾी ऐं चिप्स थोरा। माण्हुनि खे लॻंदो आहे त कंपनी सिर्फ़ु थैली खे वॾो ॾेखारण जे लाइ ईअं कंदी आहे, मगर असल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कंहिं खाधे में ख़ोराक ऐं तेल ख़राबु थी वेंदा आहिनि त उन मां बदबू ईंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो सड़ियल खाधो तव्हांखे बीमार करे सघे थो ऐं हिकु चिप्स जी थैली बि इन ई जी हिकु मिसाल आहे। चिप्स में बि ख़ोराक ऐं तेल हूंदो आहे जेको ख़राबु थी सघे थो। इन ई करे चिप्स खे ख़राबु थियण खां बचाइण जे लाइ चिप्स जी थैली में नाइट्रोजन गैस भरी वेंदी आहे। इन ई करे चिप्स जी अधु थैली ख़ाली हूंदी आहे जो इन में गैस भरी वञे ऐं चिप्स ख़राबु थियण खां बची वञे। छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त असीं पंहिंजो पाण खे कितकितोड़ी कंदा आहियूं त खिल छो न आहे ईंदी, जॾहिं त को ॿियो करे त उन ई टाइम खिल ऐं टहिक अची वेंदा आहिनि? दोस्तों, इन जो जवाबु इहो आहे त जॾहिं को ॿियो असांखे कितकितोड़ी करे थो त असांजो दिमाग़ असांखे पंहिंजे जिस्म खे मुख़्तलिफ़ करण जो चवंदो आहे ऐं असांजो रद्द अमल खिल जी सूरत में हूंदो आहे, यानी असां खिलणु शुरू थी वेंदा आहियूं। मगर जॾहिं असीं पंहिंजो पाण खे कितकितोड़ी कंदा आहियूं त असांजो दिमाग़ असांजे हथ जी हरकत खे पहिरीं खां ई सुञाणे वठंदो आहे, यानी असांजे जिस्म खे का हैरत महसूसु नाहे थींदी ऐं असांजो दिमाग़ असांखे मुख़्तलिफ़ करण जो नाहे चवंदो। इन ई करे पंहिंजो पाण खे कितकितोड़ी करण सां खिल नाहे ईंदी। दोस्तों, इलाही माण्हुनि खे इहा नाहे ख़बर त लिफ्ट में शीशा छो लॻाया वेंदा आहिनि। इहे इन ई लाइ नाहिनि हूंदा जो इन में तव्हां पंहिंजा वार या मेकअप वग़ैरह सेट करे सघो। दरअसल इहे शीशा तव्हांजी तवजह हटाइण जे करे लिफ्ट में लॻाया वेंदा आहिनि। जॾहिं लिफ्ट ईजाद थी हुई त माण्हुनि खे इन में मथे वञण सां डप ऐं बेचैनी महसूसु थींदी हुई। माण्हुनि खे इन नंढड़ी जॻह में बीह करे मथे वेंदे चकर ईंदा हुआ। इन जो हल ईअं ॻोल्हियो वियो जो लिफ्ट में शीशा लॻाया विया, जंहिंसां लिफ्ट वॾी ऐं खुली नज़र ईंदी आहे ऐं माण्हुनि खे चकर नाहिनि ईंदा। यानी इहो तव्हांजी ज़हन जी तवजह हटाइण जो हिकु तरीक़ो हूंदो आहे ऐं इन ई करे शीशे खे लिफ्ट में लॻाइणु शुरू कयो। दोस्तों, उमेदु आहे त तव्हांखे असांजी हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी, त पोइ वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो ऐं अव्हांजे बि ज़हन में अहिड़ा सवाल आहिनि त कमेंट्स में ज़रूरु ॾियो। वरी मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां। तेसिताईं पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।